स्पोर्ट्स आई गेस समथिंग जंहिंखे असां सिवाय क्रिकेट जे असां ॿिए कंहिं स्पोर्ट्स जी तरफ़ एज सच वेंदा कोन आहियूं बट मूंखे लॻे थो त सिंस यू स्टार्ट यूर स्कूलिंग उन टाइम खां तव्हांखे स्पोर्ट्स ज़रूरत पवंदी आहे बिकॉज इट्स गुड्स फॉर योर हेल्थ ऑल्सो योर बोन्स ऑल्सो पर अगरि इन खां मथे जॾहिं प्रोफेशनल लेवल ते जॾहिं तव्हां सोचो था त तव्हां स्पोर्ट्स जी ॻाल्हि कजो था ऑल्दो असां उहे माण्हू आहियूं जंहिंजो जेको मैच आहे उहो हॉकी आहे जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था सॼे मुल्क जी पर उन खां पोइ बि असां सवाइ क्रिकेट जे ॿिए कंहिं स्पोर्ट्स में एज सच एतिरा सीरियस कोन हूंदा आहियूं असांखे हिकु स्पोर्ट्स जा फोकल पर्सन वेठा आहिनि मां चाहियां थी त स्पोर्ट्स जे हवाले सां तव्हां जूं कुझु ॻाल्हियूं शामिलु कयईं स्पेसिफिकली सजावल ऐं या सजावल या थर जो जेको पासो आहे ऐं उते उमरकोट इहे सभु जेको जॻहियूं अचनि थियूं उते जो नौजवान हर शइ में अॻियां अची रहियो आहे ॾिठो वियो आहे हर फील्ड में अॻियां अची रहियो आहे छा स्पोर्ट्स में बि उते जे नौजवाननि में एतिरी ई एक्टिवनेस आहे हाँ महेश हाणे ॻाल्हि इहा आहे त स्पोर्ट्स बि असांजी जेका आहे उहा एजुकेशन सां रिलेट आहे फस्ट ऑफ ऑल कुझु वरी माण्हू एजुकेशन खां अलावा बि स्पोर्ट्स में अची था वञनि असां न तव्हां ॻाल्हि कई पहिरीं हॉकी जी बि ॻाल्हि कई तव्हां त को दौर हॉकी बि माना वरी रूज ते सिजावल में बि हॉकी वॾी हुई असां वटि ठट्टा शुगर मिल बि दौर त तव्हां उन जी ॻाल्हि पिया कयो असां वटि क्रेज़ न आहे पर असां नेशनल गेम ॾिठो वञे ख़ैर हॉकी अञा भले बि हींअर माशाल्लाह वरी बि कुझु थोरो हाई थी आहे कुझु हींअर अज़लान शाह हॉकी टूर्नामेंट जेको थियो हुन में पाकिस्तान जी सुठी हुई कारकर्दगी जी असां न हॉकी हुई सिजावल में क्रिकेट त तव्हांखे ख़बर आहे यार माना घर घर जी गेम आहे त हॉकी को दौर हुई असां जॾहिं ठट्टा शुगर मिल हुई हाणे उहा बंदि थी वई आहे ठट्टा शुगर मिल जॾहिं हुई त उहा स्पोर्ट्स खे वॾो प्रोमोट कंदी हुई ख़ासि तौर ते हॉकी क्रिकेट खे उहो जीअं ठट्टा शुगर मिल ख़तमु थी त ठट्टा शुगर मिल जे ख़तमु थियण सां छा थियो त जोक शुगर मिल जी हॉकी ख़तमु थी वई खोसकी शुगर मिल ॾांहुं हॉकी हूंदी उहा ख़तमु थी वई ठटी वारी हॉकी ख़तमु थी असांजा जेके प्राइवेट क्लब हुआ ख़तमु थी विया बीइंग ए स्पोर्ट्स फोकल पर्सन ऐं वरी कोशिशि करियां पियो त असां हॉकी खे वरी खणी अचूं माना ट्राए करियूं बाक़ी क्रिकेट त तव्हांखे ख़बर आहे हींअर बि असां वटि क्रिकेट हले थी पई ख़ासि तौर ते अॼुकल्ह टेप टेनिस जी क्रिकेट बि अची वई आहे जेका मतिलबु असांजे हिसाब सां त सही न आहे पर हिकिड़ी एक्टिविटी सुठी आहे ॿार वरी उन में सस्ती गेम आहे थोरी हार्ड बॉल जे बैट में थोरी सस्ती आहे त उहा हाणे असां हींअर तमामु डे में बि हले थी नाइट में बि हींअर मीरपुर भठोर में तमामु बहितरीनु नाइट टूर्नामेंट ॿारनि जो हले थो पियो हींअर बसि पंहिंजे ब्रेक में मूंखे नंढड़े फ़ोन कई त असांजी पंहिंजो मैच आहे हाणे उथियो त मूंखे पुछे पियो हाणे असांजी पंहिंजो मैच आहे ग्राउंड ते हलणो आहे होॾां पाण खे बॉल वग़ैरह वठी अचिजो कराची मां त ॾिसो क्रिकेट जो क्रेज़ असां वटि त बेसिकली शुरू खां ई असांजे घर में तव्हां अची विया त ॾिसंदा त कंहिं पासे हेलमेट पियो हूंदो किथे पैड पिया हूंदा किथे हॉकी पई हूंदी अञा उन दौर मां हॉकी वठी हूंदी त उहे सभु असांजे घर मां तव्हांखे माना इहे शायदियूं मिलंदियूं त हीउ सॼो घर स्पोर्ट्स सां वाबस्ता आहे उहा इहो साॻियो माहौल ऐं सिजावल में बि रखियो वेठो आहे जेतिरो मूंखां पेचे थो अच्छा असांजा अचनि था जेके डिप्टी कमिश्नर साहिबान के एक्टिव ऑफिसर्स अचनि था के वरी स्पोर्ट्स तरफ़ घटि ध्यानु ॾियनि था असां वटि अल्हम्दुलिल्लाह हींअर मुसलसल 4-5 DCs आया आहिनि ऐं उन्हनि स्पोर्ट्स में ज़बरदस्त क़िस्म जो जेको इंट्रस्ट आहे सो वरितो आहे हुननि जूं ॿियूं बि एक्टिविटीज़ आहिनि तमामु घणियूं सॼो स्टेट हुननि खे संभालणो हूंदो आहे पूरो ज़िलो हुननि खे संभालणो हूंदो आहे पर स्पोर्ट्स खे हू ठीकु ठाकु सिजावल में कनि पिया हिकिड़ो असांखे ग्राउंड ठाहे पिया ॾियनि हींअर ग्रासी असां चाहियूं था हिकिड़ो ग्रासी ग्राउंड हुजे को कराची हैदराबाद वारियूं जेके फैसिलिटीज़ आहिनि या पंजाब में जेके फैसिलिटीज़ आहिनि उहे असांजे ॿारनि खे मिलनि सही त पोइ तव्हां ॿार निकिरंदा जीअं तव्हां पुछो पिया त पोइ केतिरो ॿार तॾहिं निकिरंदा जॾहिं का अकेडमी ठहंदी या अहिड़ी ॿारनि खे सहूलियत मिलंदी असांजे थर में कोन्हे अञा अहिड़ो को ख़ासि स्टेडियम टंडे बागे में असांजो आहे दोस्त आहे ख़ालिद रुस्तमानी उन ग्राउंड पंहिंजो पर्सनल इंट्रस्ट वठी ठारायो आहे बिल्कुलु तमामु बहितरीनु क़िस्म जो स्टेडियम ठारायो थी अच्छा इन सां गॾोगॾु असां काफ़ी सारियूं ॿियूं गेम्स में फुटबॉल बि अचे थो हैंडबॉल आहे उहो खेॾंदे इहो तव्हांखे ॿुधायां थो त फुटबॉल असां वटि सिजावल में हले थी सिजावल में 5-6 टीमूं आहिनि फुटबॉल जूं पूरे जाती में फुटबॉल थिए थी सिजावल में थिए थी पासे में असांजो सैदपुर आहे शिराज़िन जो इलाइक़ो आहे त शिराज़ी ख़ुदि बि खेॾंदा आहिनि उन्हनि जो बि फुटबॉल जा 2 ठहिया पिया आहिनि ग्राउंड त फुटबॉल असां वटि सेकेंड ते अची वई आहे वॉलीबॉल बि असांजे इलाइक़े में तमामु घणी ख़ासि तौर ते चूड़ शाहबंदर में वॉलीबॉल जो माना सम्झो त पूरे सिंध लेवल जा टूर्नामेंट जेके से चूड़ शाहबंदर में वॉलीबॉल जा थींदा आहिनि उते तमामु हाई क्लास जी वॉलीबॉल थिए थी पासे में असांजो ॻोठ छुरेटाणी उते बि हाई क्लास जी वॉलीबॉल थिए थी उते बि इंटर सिंध टूर्नामेंट थींदो आहे त ईअं असांजी स्पोर्ट्स इंडिविजुअली माण्हू जेके आहिनि न से हलाइनि पिया पर्सनल ईअं मुंहिंजो इंट्रस्ट आहे
त आउं क्रिकेट खे 5-8 दोस्त मूंसां गॾु थिया आहिनि उन्हनि खे कलेक्ट करे आउं हलायां थो पियो। ऑफिशियली जेकॾहिं इन्हनि चीज़ुनि खे सपोर्ट मिली वञे, इदारो मिली वञे इन्हनि खे को हलाइण वारो ऐं इन जी बजटिंग हुजे, सही असां त फ्री ऑफ कास्ट माना मिंथ मेड़ करियूं था डी सी साहब ते, डी सी साहब चए थो यार हाणे डिप्टी डी ओ लॻो पियो खेॾे थो, असांखे तो ते फेथ है, चओ त तोखे असीं करे था ॾियूं, पर ईअं न हुजे। मूं वटि पंहिंजा पावर्स हुजनि, पंहिंजी बजटिंग हुजे, या को डी ओ अहिड़ो अचे जंहिं वटि पंहिंजी बजट हुजे त उहा स्पोर्ट्स में ॿारनि खे ॾियनि, ग्राउंड ते लॻाए ॾियनि पैसा, त भई ग्राउंड तव्हां ठाहियो, हीउ सामान तव्हां वठो, हे किट्स तव्हां वठो। हींअर हिकिड़ी सुठी शइ थी आहे त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इंटर स्कूल, इंटर कॉलेज, इंटर यूनिवर्सिटी टूर्नामेंट कराए थो पियो। अॻे ईअं न हूंदो हो। हींअर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जेको आहे सो इंटर स्कूल जेको कराए पियो, उनमें ग्रास रूट खां वरी ॿार जेके से स्टार्ट वठी वेंदो, उन्हनि खे किटूं ॾिए पियो, उन्हनि खे खाइण पीअण जो लंच वग़ैरह ॾियनि पिया, अरेंज सॼो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड थी करे। त इन सां हिकिड़ो फ़ाइदो थियो आहे त पूरी सिंध जा जेके 29 ज़िला आहिनि उन्हनि सभिनी में एट ए टाइम 8 स्कूल हर जॻह तां सिलेक्ट कया अथनि, उन्हनि जी डेटा वठी प्रॉपर तरीक़े सां ऑनलाइन ॿार बिल्कुलु ओरिजिनल जेन्युइन ॿार जेके खेॾनि था सुठी क्रिकेट, उन्हनि खे सिलेक्ट करे उन्हनि जो टूर्नामेंट गुज़िरियल साल बि कराइनि, हाणे बि कराइनि था। इहो हिकिड़ो सुठो क़दम खयो अथनि।